निज़ाम शमसी खां अॻिते जॾहिं असां राति जो ज़मीनी मथाछरे ॾांहुं ॾिसंदा आहियूं त अणखुटंदड़ तारा चमकंदे ॾेखारिबा आहिनि, पर छा उहे ई सभु तारा ई हूंदा आहिनि? जी न, उन्हनि मंझां केतिरा ई ज़मीन जिया पथर यानी सयारा हूंदा आहिनि, जिन खे पंहिंजे साथी भर वारा तारा पंहिंजी रोशनी सां रोशन कंदा आहिनि, जेके असांखे राति जे पहर में तारनि जिया रोशन नज़र ईंदा आहिनि। उन मिसाल खे सम्झण लाइ असांखे घणो परे वञण जी बि ज़रूरत नाहे, बल्कि पंहिंजे निज़ाम शमसी जे सयारनि खे ई राति जे पहर में असां ज़मीनी मथाछरे ते ॾिसूं त असांजो सिज, उन्हनि मंझां चंड, मरीख़, यूरेनस, जुपिटर, वेनस, सेटर्न ऐं उन जे वेझो ॿियनि सयारनि खे रोशन कंदो आहे। फल्कियात सां दिलचस्पी रखंदड़ दोस्तनि खे ख़बर हूंदी जीअं त असांजी मिल्की वे में मौजूदु तारनि जे वेझो केतिराई खिलाई पथर सयारा चकर लॻाईंदा रहंदा आहिनि, जिन खे असां खिलाई पथर सयारा चऊं था। कुझु सयारनि जे वेझो नंढा पिछड़ा पथर बि संदुनि जी कशिश वारे दायरे में चकर लॻाईंदा आहिनि, जेके असांजे चंड जिया बि हूंदा आहिनि, जिन खे असां संदुनि जा नंढा चंड बि चवंदा आहियूं। जीअं त असांजे सिज वेझो 8 सयारा चकर लॻाए रहिया आहिनि, उन्हनि 8 सयारनि में सिर्फ़ु ज़मीन ते ई हयातियात ज़िंदगी पाती वञे थी। ॿिया सयारा ज़िंदगी मां ख़ाली आहिनि, छो जो उते ज़मीनी माहौल ऐं कुझु ते ऑक्सीजन ऐं पाणी नाहे पातो वेंदो। जेकॾहिं असां सिज जे हिसाब सां ॾिसूं त उन्हनि मंझां ज़मीन 3 नंबर ते ईंदी आहे, जेका घणो परे हुजण सबबि न घणो गरम आहे न घणी थधी, जंहिं सबबि ई ज़िंदगी खे वाध वेझ करण जो सुठो मौक़ो पिणु मिलियो। ज़मीन खां पोइ चौथे नंबर ते मरीख़ थो अचे। मरीख़ सिज खां घणो पंध ते हुजण सबबि घणो थधो सयारो बि आहे, जंहिंजा 2 चंड पिणु आहिनि। मरीख़ खां पोइ 5 नंबर ते सयारो जुपिटर अचे थो, जेको ख़तरनाक गैसनि सां लाॻापियलु आहे, जेको असांजे निज़ाम शमसी जो वॾो सयारो पिणु आहे, जंहिंजा हाणे ताईं 79 नंढा वॾा चंड पिणु दरियाफ़्त थी चुका आहिनि। ईअं नाहे त सिज जे वेझो सिर्फ़ु उहे ई 8 ई सयारा आहिनि, बल्कि अरबनि जे हिसाब सां नंढा वॾा खिलाई पिछड़ा पथर सिज जे वेझो चकर लॻाए रहिया आहिनि, जिन खे असां शहाबीन चवंदा आहियूं, जिन में बर्फ़, पाणी, सोन, लोहो ऐं मुख़्तलिफ़ गैसूं पातियूं वेंदियूं आहिनि, जेको सिज जी कशिश मां आज़ादु थी चंड, ज़मीन, जुपिटर, मरीख़ ऐं ॿियनि निज़ाम शमसी जे सयारनि जी कशिश हेठि हलिया वेंदा आहिनि, जेके सालनि खां पोइ उन्हनि जे मथाछरे तह में हवा जे गरम रगड़ सां सड़ी करे नंढनि पथरनि ऐं ख़ाक में भोरा भोरा थी करे किरंदा आहिनि। कुझु घणा वॾा हुजण सबबि घणो सड़ी भोरा भोरा न आहिनि थी सघंदा। ईअं असांजे मिल्की वे में जेके बि तारा पाता वेंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे अहिड़ा सयारा ऐं पथर हूंदा आहिनि, जेके उन्हनि तारनि जे वेझो चकर लॻाईंदा आहिनि, ऐं उहे ई 8 खां वधीक बि हुजनि था। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।